अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ से गॾु आहियां संजा सैयद। हल्ला से हेडलाइंस तरफ़। सिंध सरकार सूबे में कोरोना वायरस सबब स्कूल तालीमी ताईं बंद करण जो नोटिफिकेशन जारी करे छॾियो। नोटिफिकेशन मूजिब शागिर्दनि खे टेली लर्निंग ऐं ऑनलाइन क्लास ज़रिए तालीम ॾिनी वेंदी। स्कूल इंतज़ामिया व्हाट्सएप ज़रिए भी शागिर्दनि खे हफ़्तेवार होमवर्क ॾेई सघंदी। सिंध में लाइब्रेरियूं भी 10 जनवरी ताईं बंद रहंदियूं। सिंध यूनिवर्सिटी जाम शुरू अॼु खां 10 जनवरी ताईं बंद रहंदी। सिंध सिंध जो भंडार बेट मुल्क की तरक्की में अहम किरदार अदा कंदो। भंडार बेट जो मकसद कराची के बचाइण आहे ऐं बेट ते तरक्की सां तिमर जे बेलन खे को बि प्रोजेक्ट जो मकसद लाहौर के बचाइण आहे, माण्हुनि खे बुख खां बचाइणो आहे। मुल्क अंदर मुकम्मल लॉकडाउन न कंदासीं। अपोजिशन भले जेतिरा भी जलसा करे, खेनि एनआरओ न मिलंदो। अपोजिशन अदालती हुक्म ते अमल करे ऐं अवाम जो हयातियूं खतरे में न विझे। इसराइल खे तस्लीम करण लाइ पाकिस्तान मथां कंहिं बि मुल्क जो दबाव न आहे। वज़ीर वफाकी हुकूमत अपोजिशन जमायतुनि जा जलसा रोकण लाइ पाबंदियूं सख़्त करण जो फ़ैसिलो कंदे जलसनि जा इंतज़ाम कंदड़नि ऐं सियासी अॻवाननि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल कराइण जो ऐलान करे छॾियो। सुजमा वारे वफाकी वज़ीर शिबली फराज जो चवणु आहे त अपोजिशन जा जलसा रोकण लाइ हाणे इंतज़ामी तौर ते वधीक पाबंदियूं लॻाईंदासीं। ॼाणी वाणी आवाम जूं हयातियूं ख़तरे में विझण ते कानूनी एक्शन थींदो। पार्लियामानी कमेटी जे इजलास में अपोजिशन पारां शिरकत न करण गैर ज़िम्मेवारी आहे। इजलास में शिरकत न करे अपोजिशन वाज़े करे छॾियो त इहा पार्लियामेंट खे नथी मञे। अपोजिशन के सियासी पॉइंट हुकूमत सां सहकार करणु घुरिजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां अॻूणे वज़ीर आज़म यूसुफ रज़ा गीलानी जे पुट ऐं पीडीएम जे मुल्तान वारे जलसे के हवाले सां सरगर्म आला मूसा गीलानी की गिरफ्तारी की मज़म्मत। बिलावल भुट्टो ज़रदारी चवण त हुकूमत ॼाणे चुकी आहे त आवाम सिलेक्टेड हुकूमत वदरा जमहूरियत सां गॾु आहे। हुकूमत जा हरबा असांजे रस्ते में रंडक नथा मंडी सघनि। सीनियर सियासतदान फंक्शन लीग अॻवान ऐं अॻूणो ममलिकती वज़ीर फ़कीर जादे मंगरियो जो मर्द दोरो नारो लग ॻोठ वली मोहम्मद मंगरियो में मिठी माव हवाले। सनत जनाज़ नमाज में सियासी समाजी अॻवाननि हुर जमायत जे अॻवाननि कारकुननि इलाइक़े वासियुनि जी वॾेरनि में शिरकत। फ़कीर जादे मंगरियो कोरोना वायरस डिगे कराची टिखांगी अस्पताल में लाॾाणो करे वियो हो। आवाज़ टीवी सरते सिंधी सकाफ़ती वारिसन सदाबाद हुजे जे सिरे हेठि 6 डिसंबर ते सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं तेज़ थी वयूं। सिंध जी कुंड कुर्च में तक़रीबूं मच कचहरियूं मौसीक़ी जूं महफ़िलूं मल आखड़ा। स्कूलनि में थींदड़ इंटलेक्चुअल प्रोग्रामनि में शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि पारां टैबलोस पेश। क़ौमी गीतनि ते रमण खे भेटा पेश करण जो सिलसिलो जारी।